अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी में भलीकार माया मंजर अजीज सबका पेरा शामिल करनासी हिन वक्त जूं हेडलाइंस। वज़ीर आज़म बिजली बहरान में घटताई लाइ बंद पियल पावर प्लांट्स बिना देर बहाल करण ऐं लोड शेडिंग जा सबब वाज़े करण जो हुकुम ॾेई छॾियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ की सदारत हेठि मुल्क में जारी बिजली जी लोड शेडिंग बाबति लाहौर में अहम इजलास। लोड शेडिंग के हवाले से तुर्त रिपोर्ट पेश करण की हिदायत। शहबाज शरीफ हिदायतूं जारी कंदे चयो त सूबनि खे पीअण जे पाणी ऐं ज़रई सहूलतनि जी फराहमी बाबति मामलनि खे अवलियती बुनियादनि ते हल कयो वञे ऐं उन सिलसिले में इर्सा सूबनि सां गॾिजी गॾियल मुशावरत ऐं आज़ादी सां फ़ैसिला करे। मुल्क में बिजली जो बहरान न टरियो, सॼे मुल्क में लोड शेडिंग जो अज़ाब वधी वियो। शहरनि में 6 खां 8 कलाक बिजली बंद थियण मामूल बणिजी वई। ॿारहाड़ियुनि में 8 खां 10 कलाक ताईं बिजली बंद थियण लॻी। मौसम में बहितरी ऐं हफ़्तेवार मोकल सबबि गुज़िरियल ॾींहं बिजली जी तलब घटिजी वई। बिजली जी तलब ऐं रसद में फ़र्क़ 6000 मेगावाट थी वियो। वफाकी घरू वज़ीर राणा सनावला चयो आहे त आर्मी चीफ जी मुक़ररी मुक़रर वक़्त ते ऐं तरीक़ेकार तहत थींदी। इमरान खान पारां सब्सिडी वधाइण ते IMF रेड मार्क करे छॾियो हो। मजबूरी में मुल्क खे वॾी तबाही खां बचाइण लाइ ॾुखियाईनि मां गुज़रणु जो फ़ैसिलो कयो। इमरान खान जी घरवारी जी ऑडियो सां सभु वाज़े थी वियो। संदन अमल साम्हूं अची रहिया आहिनि। सभु कुझु वाइको थी चुको आहे। इस्लामाबाद ऐं पंजाब खां पोइ सिंध में बि राति 9 वॻे कारोबारी मर्कज़ बंदि करण जो हुकुम। 11 जुलाई ताईं मुअत्तल सूबाई घरू खाते ॻोल्ही फ़ैसिलो ईद उल अज़हा खे नज़र में रखी कयो वियो आहे। पाबंदी जो नोटिफिकेशन 11 जुलाई ताईं ॿीहर लागू थींदो। ये अब गद्दारी के सर्टिफिकेट बांट रही है, ये काफिर होने के सर्टिफिकेट बांट रही है और खुद करप्शन में डूबी हुई खातून है। कोई एक पैसा टेडी पैसा इसने नहीं छोड़ा। तो ये आने वाले दिनों में घेरा तंग होगा। आप खासे जमा रखें। पंजाब में जितने घपले किए हैं एक एक करके सब सामने आएंगे और आप हर बात पे इदारों को, फौज को, अदलिया को जो हमले कर रहे हैं, इससे आपकी करप्शन नहीं छुपेगी। कि जलसों में कहेंगे कि मैं फलां को ये कर दूंगा, फलां को वो कर दूंगा, तो इससे करप्शन तो छुपने वाली है नहीं। आप अपना जोर लगा लें, हम अपना जोर लगाएंगे। आपकी ये मुनाफिकत है कि आपने जिसकी तारीफ की है, जिसने आप पे एहसान किया है, आपने उसके पीठ पे छुरा घोंपा है। पहले तारीफों के पुल बांधते हैं, कसीदे पढ़ते हैं और फिर अगले ही रोज गालियां देना शुरू कर देते हैं। पंजाब सरकार पारां फराह गोगी ऐं एहसन जमील के वापस आणण जो ऐलान। पंजाब जी सूबाई वज़ीर अता तारड़ चयो आहे त फराह गोगी जी करप्शन पोयां असल किरदार इमरान खान आहे। इमरान खान मुल्क में मनी लॉन्ड्रिंग जो नओं तरीक़ो मुतारिफ़ करायो। इमरान, बुशरा ऐं फराह गोगी मुल्क लुटींदा रहिया। इमरान खान सचो आहे त फराह गोगी खे ॾेह वापसि आणे। बुशरा बीबी माण्हुनि खे गद्दार करार ॾियारियो। ख़बर आहे त बनी गाला जो ख़र्च वज़ीर आज़म हाउस मां भरियो वेंदो हो। कर्ज़ ऐं महांगाई में वकोड़ियल पाकिस्तान के बचाइण लाइ गॾिजी वेहणो पवंदो। पीपल्स पार्टी जे अॻवान ऐं वफ़ाक़ी वज़ीर ख़ुर्शीद अहमद शाह चयो आहे त अॼु मुल्क कर्ज़ी छो थी वियो। सियासतदाननि खे गॾिजी वेही सोचणो पवंदो। जलसा सभु कंदा आहिनि, इमरान खान बि करे, कंहिंखे बि फ़र्क़ु नथो पवे। इमरान खान जलसा करे ऐं मुल्की बहितरी सम्झे थो त भली करे। अॼु फ़ैसिला आइन तहत न, पर सलाह मशवरे सां थियनि था। अॻकथियूं अणपूरियूं रहिजी वयूं। कराची में मींहं न वठो। मौसमियात खाते अॼु शाम या राति कराची में बरसातुनि जी ॿीहर अॻकथी करे छॾी।
चीफ मेट्रोलॉजिस्ट सरदार सरफराज अहमद चयो आहे त मूनसून सिस्टम सिंध, बलोचिस्तान, राजस्थान ऐं अरबी समुंड में मौजूद आहे, जेको अॼु राति मींहं जो सबबु बणिजी सघे थो। चीफ मेट्रोलॉजिस्ट मूजिब बरसात जो पहिरियों सिस्टम 5 जुलाई ताईं सॼी सिंध ते असरअंदाज थींदो। ॿियो सिस्टम पहिरियों सिस्टम ख़तम थियण खां 18 कलाकनि खां पोइ असरअंदाज थींदो। शहरी इंतज़ामिया पारां कराची में नालनि जी सफ़ाई अञा ताईं न कराई वई। अहम शाहराउनि ऐं इमारतनि ते लॻल बिल बोर्ड ऐं होर्डिंग्स बि न हटाया विया। ज़ोब ज़ोब भरिसां खौफनाक रोड हादसो, 20 ॼणा फोत, 12 ॼणा ज़ख़्मी। रावलपिंडी खां कोयटा वेंदड़ सदाबहार बस तेज़ रफ़्तारी ऐं बरसात सबबु शेरानी जे इलाइक़े में खाई में किरी पई। असिस्टेंट कमिश्नर ज़ोब मूजिब हादसे में 20 ॼणा हयातियूं विञाए वेठा। फोतियुनि जा मर्द ऐं 12 ज़ख़्मियुनि खे ज़ोब इस्पताल मुंतक़िल कयो वियो। इस्पताल में एमरजेंसी लागू। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां वाक़िए ते ॾुख जो इज़हार। ज़ख़्मियुनि खे बहितरीन सहूलतूं फ़राहम करण जी हिदायत। सिंध में ज़रई पानी की खोट बरकरार। मुख्तलिफ शहरनि में आबादगारनि जा एहतिजाजी मुज़ाहिरा। सिजावल, गोलाची ऐं ॿियनि शहरनि में आबादगारनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया। पानी खोट खिलाफ़ सख़्त नारेबाज़ी। एहतिजाज कंदड़नि जो चवणु आहे त पानी खोट सबबु फसल तबाह थी रहिया आहिनि। पानी खोट ख़तम करे फसलनि खे तबाह थियण खां बचायो वञे। लाड़काने भरिसां पुराणे तकरार तां पीपी अॻवान जी औताक ते हथियारबंदनि काह करे हिकु ॼणे खे क़तल करे छॾियो। ॻोठ थरड़ी छुटो में हथियारबंदनि आमिर ज़ेब जतोई जी औताक ते काह करे फायरिंग कई। गार्ड मुजाहिद भुरगड़ी मारिजी वियो। पीपल्स पार्टी अॻवान आमिर ज़ेब जतोई ज़ख़्मी थी पियो। कश्मीर में भाणेजे जी फायरिंग में मामू ऐं मारोट क़तल। ॻोठ लाल खान चाचड़ में बिजली जे कनेक्शन न ॾियण तां मामनि ऐं भाणेजनि में झेड़ो थी पियो। फायरिंग में गोहराम चाचड़ ऐं संदसि धीअ मारिजी विया। 4 ॼणा ज़ख़्मी। हिकु ज़ख़्मी जी हालत गणती जोगी। इतला ते पुलिस पहुची मक़तूलनि जा मर्द ऐं ज़ख़्मियुनि खे इस्पताल मुंतक़िल करे छॾियो। वाक़िए बैदि धुरियुनि में छिकटाण बरक़रार। इलाइक़े में ॾोहकाप। पीरकोट भरिसां घुमरा बिरादरी जी ॿिनि धुरी में झेड़ो। हिकु ॼणो क़तल। ॻोठ फतुल्ला घुमरो में सिंगावती तकरार तां झेड़े में अली बख्श घुमरो मारिजी वियो। इम्तियाज़ ज़ख़्मी। इतला ते पुलिस पहुची मक़तूल जो मर्द ऐं ज़ख़्मियुनि खे इस्पताल मुंतक़िल करे छॾियो। घोटकी भरिसां हथियारबंद था 2 ॼणा मुबैना अगवा। लाखा पाड़े में मुमताज़ कॉलोनी वासी शफ़क़त कोरी ऐं सनी राजपूत खे हथियारबंद बगुवा वटां मुबैना तौर अगवा कयो। मुगमी जे वारसनि जो चवणु आहे त हथियारबंदनि सारंग कोरी खे बि अगवा कयो हो, जंहिंखे हथियारबंदनि मुगमी हुजण माज़ूर हुजण सबबि 2 ॼणनि खे अगवा करे फरार थी विया। राणीपुर में 7 ॾींहं अॻु अगवा थियल नीगर आदेश कुमार के बाज़ियाब थियण जा इतला। ज़रियनि जो चवणु आहे त खैरपुर पुलिस नीगर आदेश खे बाज़ियाब कराए महफ़ूज़ हंध ते रखियो आहे। SSP ज़फ़र इक़बाल तरफ़ां अहम प्रेस कॉन्फ्रेंस करे नीगर की बाज़ियाबी की तस्दीक कई वई। मलीर में मुगवी नीगर की बाज़ियाबी लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो। सुप्रीम कोर्ट चीफ जस्टिस ऐं आला इख्तियारियुनि खे नीगर के अगवा जो नोटिस वठण की अपील। खानगढ़ में मुख्तलिफ बिरादरी जो अली गोहर महर और मोहम्मद बख्श महर विच में विछोटियों खत्म कराइण लाइ धरणो। महर और ॿियनि बिरादरी के माण्हुनि गोहर पैलेस में महर हाउस ना बींदड़ रस्ते ते कैंप कायम करे छड़ी।
अली गौहर महर एहतजाजी कैंप ते पहुतो, धरणो खत्म करण जी अपील। एहतजाज कंदड़नि अली गौहर महर पारां मोकिलियल मानी भी वापस करे छॾी। संदन चवण आहे त जेसी ताईं महर सरदारनि में इख़्तिलाफ़ ख़त्म न थींदा हू कुछ भी न खाईंदा। अली गौहर महर जो चवण आहे त मोहम्मद बख्श महर संदसि नंढो भाउ आहे, साणस के भी इख़्तिलाफ़ नाहिनि। बिरादरी जेको फ़ैसिलो कंदी उहो क़बूल हूंदो। पाकिस्तान क्रिकेट बोर्ड कश्मीर प्रीमियर लीग लाइ NOC जारी करे छॾी। KPL एडिशन 2 लाइ पहिरें खां 25 अगस्त ताईं विंडो ॾिनी वई। KPL जे तर्जमान जो चवण आहे त KPL में हिन भेरे हिकु नई फ्रेंचाइज़ जम्मू जानबाज़ जी वाध कई वेंदी। KPL 2 में 6 बदिरां 7 टीमूं हूंदियूं। ड्राफ्टिंग ईद खां पोइ थींदी।